साहबान आई मुझा भाइयों भेनरों अस्सलाम वालेकुम। जनाब सदर ही महीनों असा मुसलमानन लाइ तमाम भला रोए वडी शान वारो आहे। हिन बाबरकत महीने जी 12 रबीउल ते सुबह जी रात हिंदुस्तान जे मशहूर शहर मक्के शरीफ में कुरैश कबीले जे बनी हाशिम खानदान में नबीन जा सरदार यतीमन जा यार मिस्कीनन जा मददगार असा उम्मत जा भरजला हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभी जहानन लाए रहमत बन आया। असा इन सजे महीने में पंहिंजे प्यारे आका रहबर माजिद जी खुशी बड़ी शान और शौकत सां मनाईंदा साथियों। असांजे अंगण ते अॼु असांजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद तशरीफ़ फरमाया महसूस थी रही आहे। अॼु असां तमामु घणो ख़ुशि आहियूं। असांजो ईमान आहे त जिथे बि पाण करीमन जो ज़िक्र थींदो आहे उते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थींदा आहिनि। अॼु मां अवी सभिनी खे दिल जी ख़ुशी सां जश्न ईद मिलादुन नबी मल्हाइण ते मुबारकबाद पेश करां थी। खुदा हाफ़िज़।